असांजी कहिड़ी ताक़त है कि भगवान खे यादि रखूं। वरी चवनि था नाश्तो कयो त पहिरियों प्रभुअ खे भोग लगायो, मानसिक भोग लगायो, ताकि भगवान जी यादि ठहियल हुजे, भगवान में प्रेम बणियल हुजे। मंझंदि खाओ रोटी तॾहिं बि भगवान खे यादि कयो। अरे पाणी बि पियो त चओ श्री कृष्ण अर्पण, ईअं त यादि कई वेंदी आहे बार बार। सुम्हण खां पहिरियों थोरी देरि यादि कयो, जेसि ताईं निंड न अचे तेसि ताईं सिमरन हलंदो रहे, भगवान जी यादि हलंदी रहे। जेतिरो असां करे था सघूं उहो त कयूं। माताऊं भेनरूं भोजन था ठाहियो, भगवान जो कीर्तन कयो। आहा, खीर था काढ़ियो, घर में भोजन था कयो, बुआरी था पायो, जेको भी कम कयो था, अगर भगवान जो कीर्तन कंदव तो तव्हांखे उहा रोटी भगवान जो महाप्रसाद बणिजी वेंदी। बुहारी पाईंदव तो वो समझो भगवान जे गुरुद्वारे में बुहारी पातव, मंदिर में बुहारी पातव। ॾाकण चढ़ो था तो हिक हिक पायदान ते भगवान जो नालो खणो। यात्रा था कयो, सफर था कयो, तो उन में भी प्रभु के याद कयो। ई त नंढा नंढा तरीक़ा है। चओ हरे राम। भोजन खाईंदा आहियूं, हिकु हिकु बार असां 15 मिनट लगी वेंदा आहिनि, 20 मिनट, तो 15 मिनट एतिरो समय तो भगवान जो नालो खणी था सघूं हिक हिक कौर में। 32 ॾंद थींदा आहिनि ऐं हिक कौर खे 32 बार चबाइबो आहे कम से कम। तो 64 बार नालो खणी था सघो हिक हिक गिरोह में। केॾो भजन करे था सघूं असां। करण नथा चाहियूं त अलॻि ॻाल्हि आहे, अगरि करण चाहियूं था त ॾाढी कृपा आहे। ऐं उन में बि भगवान खे मयार जो न, भगवान खे चओसि प्रभु मां छा ॼाणा, मां त तुंहिंजे शरण आहियां, तूं संभाल। असांजे